सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आवाज़ सभिनी खे बालिकार ऐं आवाज़ जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। रेडियो वॉइस ऑफ सिंध जेको सिंध जो आवाज़ आहे, जेको सिंध जी सदा आहे, जेको सिंध जो पराॾो आहे ऐं इन ई पराॾे वसीले असां सिंध जे आवाज़ खे दुनिया ताईं पहुचाइण जी कोशिशि करियूं था, कंदा रहिया आहियूं ऐं कंदा रहंदासीं। ऐं असां चाहींदासीं, असांजा हमेशह इहा ई कोशिशि रही आहे त सिंध जे किरदारनि खे पूरी दुनिया में निर्वार कजे, सिंधी ॿोलीअ खे आसमान जे बुलंदनि ते पहुचाइजे ऐं उहा तॾहिं पहुची सघे थी जॾहिं असां उन्हनि सिंधी ॿोलीअ जे लेखकनि खे उन उरूज ते पहुचाए सघंदासीं। पोइ असांजे अॼोके हिन प्रोग्राम सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जूं जेके ॿ मानाइतूं लेखिकाऊं आहिनि, से आहिनि असांजी शबनम चांडियो, ॿी आहे शबनम गुल। शबनम गुल खे त सॼी सिंध सुञाणे, पर सिंध खां ॿाहिरि बि सुञाणनि, पर शबनम चांडियो खे शायदि के मूं जहिड़ा एकड़ बेकड़ माण्हू सुञाणंदा हुजनि, पर घणो तइदाद न सुञाणंदो हुजे। पर आऊं इहा ॻाल्हि हिते ॿुधाईंदो हलां त शबनम चांडियो असांजी हिकिड़ी ख़ूबसूरत तरीन शाइरा आहे ऐं संदसि सोच जेका आहे उहा क़ौमी आहे, हिन वटि तख़यल जेको आहे उहो क़ौमी जज़्बे ते मुश्तमिल आहे। तंहिं करे आउं चाहियां थो त आऊं तव्हांखे इन मुतलिक़ कुझु ॿुधायां ऐं उन जो कुझु ॻाल्हियूं। सभ खां पहिरीं शबनम जी शाइरी सां ई हुनजो तारीफ़ जो आगाज़ कंदुसि। तूं चवीं थो मां चंड आहियां, तूं चवीं थो मां चंड आहियां, पर चंड कीअं चवराइजे। अकई चंड चवराइण बि ॾाढो ॾुखियो आहे, पर चंड चवराइण सुठो भई, सवलो भई। सिंध जे जोबन जी शाइरा शबनम चांडियो जो पूरो नालो शबनम नाज़ आहे। हिन 12 सितंबर ते शाहपुर चाकर में मोहम्मद मुराद चांडे जे घर में जनम वरितो। हिन शुरूआती तालीम गर्ल्स मेन प्राइमरी स्कूल शाहपुर चाकर मां, इंटर ताईं तालीम शाहपुर चाकर मां ऐं ग्रेजुएशन अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ मां 2008 ईस्वी में पास कई। पाण 2011 ईस्वी खां लॉ डिपार्टमेंट में मुलाज़मत सां लाॻापियल आहे। हिन लिखण जी शुरूआत रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्राम सुरबे मेरान जे सिलसिले सूंह खां कई, जिते हिन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते एहसासाती तहरीरूं लिखियूं, जिन खे ॿुधंदड़नि पारां भरपूर मौत मिली। हिन न रुॻो नज़म लिखियो आहे, पर हिन नसर में बि केतिरो ई लिखियो आहे। संदसि नसर जी ॿोली निहायत वणंदड़ ऐं दिलि खे छुहंदड़ आहे। संदसि मुतालो वसी हुअण करे लिखण में दानाई महसूसु थिए थी।
हू हिकु ई वक़्तु सभिनी सिन्फ़नि मां निबाह कंदड़ तख़लीक़कार आहे। हुनजे लिखड़नि जो महवर सिंध धरतीअ जी विशाल नगरी आहे, जंहिंमें न सिर्फ़ु सुख पलजी वॾा थियनि था, पर धारियुनि जे कटकनि सां गॾु दुख बि देश वासियुनि मां साणी रहनि था। उन्हनि दुखनि जी भेट कंदे उन पंहिंजे तख़लीक़नि में काइनात जो अहिड़ो त हुस्न खिचियो आहे, जे हुस्न मां सिंध जे माण्हुनि जे मुल्क ख़ुशहाल सिंध जे माण्हुनि जे दर्द जो पड़ाडो बि ॿुधिजे थो। जॾहिं जॾहिं शबनम जी शाइरीअ खे पढ़िजे थो त ईअं थो महसूसु थिए ॼण कंहिंजे अखियुनि जी वार्ता चोरायल हुजे, कंहिंजे अखियुनि जा ख्वाब निंदड़ के देश जी दां भंगी रहिजी विया हुजनि, कंहिंजे दिलि जे दरीचे मां का उभरी पई हुजे। शबनम जी शाइरी केतिरनि आउनि ऐं दाउनि जो मरसियो आहे, जंहिंमें केतिरियूं ई हसरतूं बेकफन दफ़न थियल ॾिसनि थियूं। हिन जो पूरो किताबु मुंहनि जे दड़े जी चीख आहे, जेके वर्णाइण वारो को अञा पैदा ई किथे थियो आहे। पर आउं संदसि किताब मां कुझु सिटूं हिते नकुल कंदुसि, जेके खरड़ीअ जी जंग, रनीकोट जे राउंड ऐं न्याणी जे मैदान में गूंजंदड़ खुशबूअ जे हकनि जो पराडो आहिनि। नेण धरतीअ जे रोज़े तां सजदा कंदा, नेण धरतीअ जे रोज़े तां सजदा कंदा, कंहिं बि बदकार खां पाण परदा कंदा। दिलि में अरमान सोचूं पिरोलियूं खणी, दिलि में अरमान सोचूं पिरोलियूं खणी, हौसलनि सां हली भेज फतवा कंदा। इज़तनि जो त छा गैरतनि जो कसम, इज़तनि जो त छा गैरतनि जो कसम, सिंध तोखे अमां कीअं रुसवा कंदा। तुंहिंजा होशूं सदोरा ज्वाला खणी, बाटूंदा में रोशनियूं पया कंदा, बाटूंदा में रोशनियूं पया कंदा। शबनम जो ई ख़्याल न पर मुशाहिदो आहे, हू मुशाहिदाती शाइर आहे। हुन पंहिंजे विशाल अखियुनि में ख़ूबसूरत चंद या नरगो मंज़र क़ैद कया आहिनि, पर हिन पंहिंजे सूरे सर्वेचनि खे बांह जी बल ते विढ़ंदे बि ॾिठो आहे। धरतीअ जे रोज़े खे नेणनि जो सजदो कंदड़ के सदड़िया त नथा थी सघनि, पर हीअ त हुननि सर्वेचनि जी सना आहे, जन संद कटारो कंद सवाबी ॿोली ॿुधी कॾहिं आहे। हूअं बि शाइर सुम्हो हूंदो आहे, शबनम बि शाइरा जे रूप में पंहिंजे सूरनि खे हिमथाए थी, हौसलो ॾिए थी। हू किथे बि मायूसी वर चढ़ियल नथी ॾिजे। इहा ई सॼी शाइरी जी वणंदड़ खूबी आहे, जंहिंखे मुनफ़रद शाइरा पढ़ायो आहे। अॻे सिटा जूं ही सिटूं बि पढ़ी ॾिसजनि, ॿुधी ॾिसजनि, उन्हनि जे ख़्याल ते सोचे ॾिसजे, उन्हनि जे ख़्याल ते गौर कजे। हिन लिखियो आहे, ओ चंड न पर्दा कर, असीं सूं बुखिया न आहियूं। ओ चंड न पर्दा कर, असीं सूं बुखिया न आहियूं। ओ मंड न माणा कर, असीं सूं बुखिया न आहियूं। ओ चंड न पर्दा कर, असीं सूं बुखिया न आहियूं। ओ मंड न माणा कर, असीं सूं बुखिया न आहियूं। तारीख़ उंदायनि जा पढ़ियो वर्क वेठा आहियूं, तारीख़ उंदायनि जा पढ़ियो वर्क वेठा आहियूं। चमकार न एॾा कर, असीं सूं बुखिया न आहियूं। हिननि सिटनि में केॾी न निरालायत आहे, कहिड़ो न नाज़ आहे। केरु आहे जेको सूंहं जो बुखियो न हुजे। हिन देश में त सूंहं जा सौदागर घुमंदे ॾिठा आहिनि। हिन शाइरा पोइ कीअं थी उहो अहिड़ो ख़्यालु सिरजे जंहिंमें एतिरो हठ सवायल हुजे। उहो हथ हिन देश जी मिटीअ जो हथ आहे, उहो हथ हिन धरतीअ जे सोननि संगनि जो हथ आहे, जेको हिन देश वासियुनि जो जियापो आहे। इहो हथ फर्द जे हुसन जो न आहे, इहो हथ सिंध जे हुसन जो आहे। इहो हुसन फितरत जा रुख बि मोड़िया आहिनि। शबनम में न हूंदा आहे मुक़दर जा समूरा वर्क नरगो पढ़िया आहिनि, पर हुन पाण हिन देश जे दर्द में केतिरियूं दायरियूं कलम बंदि बि कयूं आहिनि। हिन जी शाइरीअ में नरगो ख़्यालनि खे पजिराई आहे, पर हिन जी शाइरीअ में ठेठ सिंधी ॿोलीअ जो हुसन बि समायल आहे। अहिड़ो ई हुसन हिननि सिटनि मां अची सघिजे थो। सरा घुमो सिंध में मुर्की सिंध धणी, सरा घुमो सिंध में मुर्की सिंध धणी। जियो नेण खणी दोदा बणजी सिंध में।
सरा घुमो सिंध में मुर्की सिंध धणी जियो नेण खणी दोदा बणजी सिंध में झूपे मां ॾियो जरकियो जरकण जो अजब चमको झूपे मां ॾियो जरकियो जरकण जो अजब चमको मूंखे थे लॻो प्यारो महबूब जी त खिल वांगे भई निंद फिटीअ जिन कान से वञसी सगरा सुता निंद फिटीअ जिन कान से वञसी सगरा सुता असां उन्हनि कान राति गुज़ारी बाग में गुल सड़िया जूअ जा गुल सड़िया जूअ जा पाणी नाहे पेट किरिया वण कंधनि ते वसंदड़ नाहे पेट अणासन पुछाऊं कयूं बाग लुटींदे नेठ पर धरती तुंहिंजी सेज शबनम कीअं सुकाईंदी पर धरती तुंहिंजी सेज शबनम कीअं सुकाईंदी हाय हिन शाइरीअ जे हिननि सिटनि में सिंधी ॿोलीअ जो जेको हसन नरवार थी बीठो आहे ऐं संद तसवराती सिंध केॾी ख़ूबसूरत आहे हिन जी शाइरी बर वज़न में बि पूरी ऐं पुख़्ती त ख़्याल सिटा ऐं ॿोली जे लिहाज़ सां बि मान लाइ शबनम जीअं त कोमपरस्त लॾे सां लाॻापियल आहे जंहिं करे सिंध लिखणियूं क़ौमी पस मंज़र में लिखियल आहे हिन जी शाइरीअ में इनकलाबी रूह समायल आहे ऐं सिंधी दर्द जी तारीख़ रक़म थियल आहे उहो हिन दौर जे इनकलाबी शाइराउनि जी फ़हरिस्त में पंहिंजो नालो लिखाए चुकी आहे संद हिकु किताब चंद कीअं चवराइजे जे नाले सां रावल पब्लिकेशन ख़ैरपुर मीरठ पारां 2008 ईस्वी में छपिजी चुको आहे ऐं संद केतिरी शाइरी अणछपियल सूरत में मौजूदु आहे शबनम समाजी सरगर्मियुनि जो बि हिसो रही आहे हिन शाहपुर चाकर में सिलाई मशीन जी सेंटर पिणु क़ाइमु कयो आहे जिते हूअ केतिरनि छोकिरियुनि खे तरबियत ॾेई चुकी आहे जिते अॼु पंहिंजे रोज़गार सां लॻल आहिनि मौज़ सामीन असांजे अॼु हिन प्रोग्राम जी ख़ूबसूरत शाइरा हुई शबनम चांदी जंहिंजे शाइरीअ जे मजमूए जो नालो हेॾो ख़ूबसूरत आहे चंद कीअं चवराइजे सही चंद चवराइण ॾुखियो बि आहे पर आउं सम्झां थो त जेके ख़ूबसूरत माण्हू हूंदा आहिनि उन्हनि लाइ चंद चवराइण एतिरो ॾुखियो बि न हूंदो आहे ऐं ईअं खणी चइजे त असांजो भिटाई जेको आहे उन त माना चंद खे जेको पीढ़ी जे पेर बराबरि बि कोन कोठियो आहे हुन पंहिंजे पीढ़ी खे पंहिंजे महबूब खे चंद खां घणो मथां करे पेश कयो आहे पर असांजे हयात फ़रीद जेको आहे सो चंद खे पंहिंजे पीढ़ी सां बराबरि में बीहारियो आहे हुन इहो ई चयो आहे अड़े चंद पीढ़ी को त ॾिठो न आहे संदसि रंग संदसि रूप न्याय जीअं तूं भिटाई चए थो चंद तुंहिंजी ज़ात पाड़ियां न पीढ़ी से चंद तुंहिंजी ज़ात पाड़ियां न पीढ़ी से मूं तूं अछो मंझि राति मुंहिंजो सॼण सदाईं सोजरो असांजी शबनम इहो सवाल आहे चंद कीअं चवराइजी ऐं सम्झां थो त हुनजे सवाल जो जवाबु लतीफ़ जे हिननि मौजूदु आहे ऐं हुनखे इहो जवाबु लतीफ़ कटां जॾहिं मिली सघे थो त पोइ हुनखे ॿिए कंहिं जवाब खणी ज़रूरत ई कहिड़ी आहे बहरहाल शबनम जी जेका शाइरी मां वञी साम्हूं पेश कई मूंखे यकीन आहे त तव्हां सभिनी खे हिन शाइरी तमामु घणी वणी हूंदी इहो हिकिड़ो वाहिद सबबु इहो बि आहे त शबनम वटि जेको बि ख़्यालु आहे उहो क़ौमी पसमंज़र जो आहे हुन में क़ौमी सोच आहे हिन वटि क़ौमी जज़्बो आहे क़ौमी अहसासु आहे क़ौमी उनसियत आहे पंहिंजी मिटी सां लॻाव आहे जिन माण्हुनि जो मिटी सां अहिड़ो घाटो ऐं अहिड़ो गहिरो संबंध हूंदो आहे उहे ई माण्हू अहिड़ी तकलीफ़ करे सघंदा आहिनि बाक़ी असांजे कंहिं बि आम शाइर जे बस जी इहा ॻाल्हि न आहे त हू जेको हिकु अहिड़ी तकलीफ़ करे सघे अहिड़ी तशबीह जी चूंड करे सघे जीअं हयात किथे किथे जेको हिकु तशबीहनि जी चूंड अहिड़ी ख़तरनाक कई आहे जो वारत में ख़ुशबू वेंदी जी ऐं त माना हैरान पिया रत में मेहंदी ख़ुशबू जहिड़ी तशबीह हयात जी इस्तेमालु करे सघे थो ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे असांजी हिन जेको शबनम
नज़म आहिनि या अहिड़ो हुआ या नज़म हुआ उन ई पस मंज़र में लिखियल आहिनि। बहरहाल ऐं चाहींदुसि त मुंहिंजो इहा आवाज़ु जेके जेके दोस्त ॿुधनि पिया उहे शबनम जी शाइरी कोई किताबु ज़रूरु पढ़नि उन मां लुत्फ़ ज़रूरु थियनि। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी जेका ॿी लेखिका आहे, शाइरा आहे, कंपियर आहे, कहाणीकार आहे, नाविल निगार आहे, ॾाढा ख़ूबसूरत नाविल लिखिया आहिनि, ख़ूबसूरत कहाणियूं लिखियूं आहिनि। संदसि तहरीर हर तहरीर हिक ॿिए खां भारी तहरीर हूंदी आहे ऐं संदसि लहजो असलूब वणंदड़ आहे, निरालो आहे। ॻाल्हाइण जो अंदाज़, ॻाल्हाइण जो ढंग बि हुन वटि जेको सो हिकिड़ो आम रवायती छोकिरी खां मुनफ़रद आहे। हुन में हिकिड़ो पंहिंजो विज़डम आहे, हुन में हिकिड़ी पंहिंजी झलक आहे असांजी ज़िंदगी सभा जहिड़ी ख़ूबसूरत शाइरा शबनम गुल। ऐं शबनम गुल जे हिन खाके जो जेको उनवान जी चूंड कई आहे सो आहे ख़ुदि कलामीअ जहिड़ो शाकार नज़म सर्जंदड़ शबनम गुल। नाले वारी कहाणीकारा, शाइरा, लेखिका ऐं कंपेयर शबनम गुल जो असुलु नालो रज़िया सुल्ताना आहे। हिन 5 जुलाई 1963 ईस्वी ते दादू में डॉक्टर बशीर अहमद लाशारीअ जे घर में जनमु वरितो। हिकु रवायती बलोच ख़ानदान जी न्याणी हुअण करे खेसि तालीम हासिल करण खां मुख़्तलिफ़ शोबनि ताईं पहुचण में काफ़ी मुश्किलातूं पेश आयूं, पर वालिद जी हौसले अफ़ज़ाई खेसि अॻिते वधण जो उत्साह ॾिनो। शबनम गुल इब्तिदाई तालीम सेवण मां वरिती, उन खां पोइ जोई, दादू, हैदराबाद ऐं छटे जे तइलीमी इदारनि मां वधीक तालीम वरिताई। शबनम गुल 1988 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटीअ मां अंग्रेज़ीअ में MA कई ऐं पॉलिटिकल साइंस जे मज़मून में MA सां गॾु LLB पूर्ण कई आहे। 1990 ईस्वी खां उहा अंग्रेज़ी उस्ताद तौरु तालीम खाते में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। हिन पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआति कंपेयर तौरु कई ऐं हू बतौर कंपेयर खे ई पंहिंजे अदबी असर सम्झे थी, छो त हिन जी कंपेयरिंग दौरान सिंध जे वॾनि अदीबनि, आलमनि ऐं शाइरनि सां ॾेठ वेठ थी, जंहिं करे हिन जे ख़्यालनि में न रुॻो पुख़्तगी आई पर हिन खे इज़हार जो बि मौक़ो मिलियो। 1986 ईस्वी में रेडियो हैदराबाद जे कंपेयर जी हैसियत में मुतारफ़ थी। रेडियो ते सुगड़नि सथ, सुगंध, सुबह मेरान ऐं रियान जहिड़नि जग मशहूरु प्रोग्रामनि में मेज़बानीअ जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना। उन दौरान हिन यूनिवर्सिटी ऐं शहर में थींदड़ अदबी प्रोग्रामनि जी कंपेयरिंग पूर्ण कई। रेडियो ते कंपेयरिंग खां अलावा ड्रामा बि लिखियईं। पहिरियों ड्रामो रेडियो ड्रामो उजामिल ॾियो नशर थियो। उनखां पोइ हिन सिंधी ऐं उर्दूअ में केतिरा ई ड्रामा लिखिया जिन खे सुठी मौत मिली। उनखां पोइ हिन 1990 खां 1980 ईस्वी ताईं पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंटर जे सिंधी प्रोग्रामनि जी कंपेयरिंग बि कई। संदसि कंपेयरिंग खे तमामु घणो साराहियो वियो। हिन टीवीअ ते सुगड़ियनि सथ, सरतियूं ऐं सुर लतीफ़ जहिड़ा कामयाब प्रोग्राम कया ऐं हिन PTV, KTN ऐं हम TV लाइ केतिरा ई शानदार ड्रामा लिखिया जिन खे भरपूर मौत मिली। शबनम गुल शागिर्दी वारे ज़माने खां लिखणु शुरू कयो। ग्रेजुएशन करण दौरान हिन कराचीअ जे उर्दू अख़बार अमुल लाइ औरतुनि जा 100 खां मथे इंटरव्यू कया ऐं केतिरियूं ई कहाणियूं ऐं कालम लिखिया। साॻिए अरसे में शबनम गुल 2 साल औरतुनि जे रिसाले बख़्तावर जी एडिटर पिणु रही ऐं इबरत मैगज़ीन जी टीम में कुझु वक़्तु शामिल रही। शबनम गुल अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़नि ते तब आज़माई कई आहे। हिन सिंधीअ सां गॾु उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में पिणु लिखियो आहे। शबनम गुल 1989 ईस्वी खां सिंधी कहाणीअ जे खेत्र में मुतारफ़ थी। हिन जूं कहाणियूं मशहूरु सिंधी रिसालनि में छपजंदियूं रहियूं आहिनि। कहाणियुनि में हिन इंसानी नफ़्सियात ऐं समाजी मसइलनि खे पंहिंजे तहरीरुनि जो मुहावरो बणायो आहे। संदसि कहाणियुनि जो मजमूओ अणॼातल शहर जो नक्शो 1995 ईस्वी में छपजी पधिरो थियो। हिन किताब में कुल 12 कहाणियूं शामिल आहिनि। किताब के तासरात शादाब गुलनि ते शबनमी झालर जे उनवान सां बलीराम बल्लभ लिखिया आहिनि। संदसि कहाणियुनि जे हवाले सां नौजवान लेखक ऐं मौक़िक़ एहसान दानिश लिखियो आहे। सिंधी कहाणी खेत्र में ख़ासि तौरु औरतुनि जे मसइलनि ऐं असांजे समाज जे मजमूई रवैयनि ते जिन औरतुनि बहितरीन कहाणियूं लिखी पंहिंजो नालो पैदा कयो उन्हनि में उन 23 जी कहाणीकार औरतुनि में शबनम गुल जो नालो ख़ुसूसी अहमियत जो हामिल आहे, जंहिं पंहिंजे फ़नकाराणी ज़हानत ऐं फ़िक्री गहराईअ सां अहिड़ियूं पुख़्तियूं कहाणियूं सिरजियूं आहिनि जेके यकीनन पंहिंजे अंदरि इनफ़रादी हैसियत रखनि थियूं। फ़र्द जे ज़हनी उलझन ऐं पीड़ा खे शबनम गुल पंहिंजे कहाणियुनि में निहायत जानदार नमूने पेश कयो आहे। हिन खे अहसास जी गहराईअ ताईं वञण जो फ़न हासिलु आहे
हिन जे बहितरीन कहाणियुनि में रुन ऐं गुलाब, शायदि जी तमन्ना ऐं अणॼातल शहर जो नक्शो शामिल आहिनि। उनसां गॾोगॾु 1991 ईस्वी तारे शबनम गुल शाइरीअ जो आगाज़ शुरू कयो। हिन ग़ज़ल, वाई, बैत, नज़म ऐं हाइका लिखिया आहिनि। सिंधी शाइरीअ जे बानी महान कवि शहयास शाइरीअ खे साराईंदे लिखियो आहे त शबनम जी शाइरीअ में मर्दाने समाज खिलाफ़ बिड़क ॿाहिरि कढण जो हौसलो मौजूदु आहे। अयाज़ इहा सिट वाक़ई तमामु वॾी सिट आहे, छाकाणि जो अयाज़ जहिड़ो शाइर ऐं पाण खां कंहिं नंढे शाइर जे लाइ इहो चवे त इहा उन शाइर जी हिमत अफ़ज़ाई, हौसले अफ़ज़ाई चई सघिजे थो। अहिड़ी रीति शबनम जे तवील नज़म ख़ुदि कलामी खे सिंधी शाइरीअ में हिकु अहम मक़ाम हासिलु आहे। संदसि शाइरीअ जो मजमूओ आख़िरी लफ़्ज़ 1993 ईस्वी में शाया थियो। संदसि हिकु आज़ादु नज़म ऐं चाहियां थो तव्हांखे ॿुधायां, वक़्तु मुख़्तलिफ़ रूपनि, मुख़्तलिफ़ चेहरनि, मुख़्तलिफ़ सूरतनि में तुंहिंजा ॾिनल समूरा दर्द, मुंहिंजे नाले हरतल समूरियूं पीड़ाऊं, समूरा घाव छा में सांडे रखिया अथमि। को पहिरीं मोहबत जे नाले खे दिलि जे किताब में संभाले रखंदो आहे। यादि जूं अधु खिड़ियल मुखड़ियूं ऐं इंतज़ार जी अलामत। शबनम गुल अख़बारी कालमनि वसीले सियासी, समाजी मसइलनि ते मुस्तक़िल लिखंदी रही आहे। हिन केतिरनि नवनि जदीद मौज़ूअनि खे पंहिंजे तहरीरुनि जो मर्कज़ बणायो आहे। कालम सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी अख़बारनि, काविश, जंग, डान, अमन, अवामी आवाज़ ऐं एक्सप्रेस में शाया थींदा रहिया आहिनि। 1988 ईस्वी में शबनम गुल जे यादगिरियुनि ते लिखियल किताब मुंहिंजो सूरजमुखी शाया थियो। ॿार ऐं माउ जे मुक़दर रिश्ते जे हवाले सां लिखियल हिन किताब जी सुठी मौत मिली। हिन में संदसि शाइराना अहसास ॾाढे मुअसर अंदाज़ में पेश थियल आहिनि। हिन किताब जे माॻ में नामवर लेखक मुराद अली मिर्ज़ा लिखियो आहे, शबनम गुल जी तहरीर में ॾाढी दिलकशी ऐं जाज़िबियत आहे। मुराद अली मिर्ज़ा जी सिट वॾी सिट आहे। शबनम गुल जी तहरीर में ॾाढी दिलकशी ऐं जाज़िबियत आहे। शबनम शाइराना अहसास वाक़ई दिलि जे उणाइनि में लही वेंदड़ आहिनि। मिसाल तौरु लिखियो आहे, राति जे विशाल अखियुनि में हिकु नई ऐं अनोखे ख़्याल जा रस्ता झरकी रहिया आहिनि। या वरी ॿ तासुर अॼु बि विसारे न सघी आहियां, गहरी ऊंदाहीअ जी ख़ुशबू ऐं चमड़नि जे परनि जी हिराशल सरसराहट। इहा मुर्की त आहे जेका वजूद जे ज़ख़्मनि खे ईअं धोई छॾींदी आहे जीअं गुल जे चहिरे खे माखुरा। शबनम गुल जी शादी 1985 ईस्वी में सिंध जे मशहूरु अदबी घराणे अंसारी ख़ानदान जे नानियारे मोहक़क़ इश्तियाक अंसारीअ सां थी, जेको सिंध जे मशहूरु कहाणीकार अनीस अंसारीअ जो फर्ज़ंद आहे। शबनम खे ॿ ॿार आहिनि। संदसि ॿार अरबन अंसारी ऐं अरसम अंसारी पिणु इल्मु ऐं अदब सां चाह रखनि था ऐं संदनि तहरीरूं स्कूल जे मैगज़ीन में छपजंदियूं रहियूं आहिनि। शबनम सिंधी अदब में हिकु ई वक़्तु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मयारी लिखंदड़ लेखिका तौरु मञी वञे थी। हिन हर मौज़ूअ सां भरपूर निभाउ कयो आहे। संदसि कहाणियुनि शाइरीअ में मंज़र निगारी ऐं फिदरत निगारी बहितरीन अंदाज़ में थियल दिखे थी। हिन नसर में ॿोलीअ जो इस्तेमालु वणंदड़ कयो आहे ऐं हिन वक़्तु पंहिंजो अलॻि डिक्शन आहे। मां हिन वक़्तु शाह अब्दुल लतीफ़ गर्ज डिग्री कॉलेज लतीफ़ाबाद हैदराबाद में पढ़ाए रही आहे ऐं उतां खां उहो कॉलेज मैगज़ीन जी एडिटर पिणु आहे, जेको मैगज़ीन माहवार शाया थींदो रहे थो, जंहिंमें हू नए नस्ल जी तर्जुमानी करे रही आहे, नए नस्ल जी रहनुमाई करे रही आहे। उनखां सवाइ शबनम कोर्स वारनि प्रोग्रामनि में कंपेयरिंग कंदी रही आहे ऐं आउं सम्झां थो त हिन साल जा 2 अहिड़ा वॾा इवेंट आहिनि जंहिंजी जेका कंपेयरिंग जेका आहे शबनम जे हिसे में आई, जंहिंमें हिकिड़ो शाह लतीफ़ जेको सिंध जो शाइर आहे, पूरी हाल में इंसानियत जो शाइर आहे, उनजी जेका अदबी कॉन्फ्रेंस जी कंपेयरिंग ज़िम्मेवारियूं शबनम गुल खे मिलियूं हुयूं ऐं ॿियो शाह शेख हयाज़ मेलो जेको जदीद सिंधी शाइरीअ जो बानी आहे ऐं असांजे सिंध जे नई टहीअ जो सरवान शाइर आहे
ऐं उन जे थींदड़ मेले में जेका आहे मुख़्तलिफ़ निशस्तनि मां हिकिड़ी अहिड़ी बि निशस्त हुई जंहिंखे जेको सो शबनम कोड कयो हो ऐं उन प्रोग्राम खे न्याय जी बहितरीन अंदाज़ में उन जेको सो निभायो। उन सवाइ ॿियनि बि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हू हिसो वठंदी रहे थी, रेडियो जा हुजनि, अदबी हुजनि या ॿियूं बि के समाजी सरगर्मियूं हुजनि, उन्हनि में संदसि जेको आहे सो वजूद जो हुजणु लाज़मी पिणु सम्झो वञे थो। शबनम जा हिन वक़्तु बि कुझु किताब जेके आहिनि से तयारी वेठनि जेके तमामु तकिड़ो हाणे अवां जे हथनि में हूंदा। ऐं मुज़सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन में हिन प्रोग्राम सिंधी अदब ऐं औरतुनि जो हिसो में मूं अॼु अवां जे साम्हूं जेके सिंध जूं ॿ मानाइतूं लेखिकाऊं पेश कयो शबनम चांडियो ऐं शबनम गुल। इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते गुज़रो ॾींहर अवां सां गॾु हूंदासीं ऐं क़रीब सिंध जे कंहिं नए रंग सां, कंहिं नए ढंग सां, कंहिं नए किरदार सां अवां जे साथ में अवां सां गॾु हुजिबो। जेसि ताईं अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़ सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन